नाज़रीन, सकरन में स्मार्ट लॉकडाउन दौरान वधंदड़ बेरोज़गारी ऐं इंतज़ामिया पारां सकरन शहर के कनातूं हणी बंद करण खिलाफ़ सकरन जे सहाफ़िन, समाजी वर्कर, सोशल वर्कर ऐं मज़दूरनि पारां मीडिया सेंटर चौक ते एहतिजाजी मुज़ाहिरो करे धरणो हणी इंतज़ामिया खिलाफ़ सख़्त नारेबाज़ी कई। उन मौक़े ते खिताब कंदे सीनियर सहाफ़ी कालिम नगार अब्दुल तवाब शेख, कुर्बान उमरानी, जावेद अली सुमरो, बशीर जमाली, सावल कीरो, सहाफ़ी मेहताब जमाली, न्याज़ लाशारी, हिम्मत जानी, डाडो चांडियो, अल्लाह उबायो, सैयद शौकत शाह, खेरमू चन्ना, आर्टिस्ट मज़हर अली सोलंगी, वली मोहम्मद भट्टी ऐं ॿियनि एहतिजाज कंदे DC बेनज़ीराबाद पारां सकरन शहर जे 3 यूसीज़ में स्मार्ट लॉकडाउन वारे फ़ैसिले ख़िलाफ़ सख़्त एहतिजाज कयो। वधीक तफ़सील संदा हिन रिपोर्ट में SMC न्यूज़ रिपोर्ट कुर्बान उमरानी। कोरोना की आड़ में सकरन की 3 यूसीओं पर स्मार्ट लॉकडाउन ला दी और उसकी सबसे बड़ा नज़ला गरीब और कारोबारी लोगों पे पड़ रहा है और लोग कोरोना से कुछ 26 आदमी मुतासिर हुए हैं और लेकिन भूख से हज़ारों आदमी मुतासिर हैं जिनके चूल्हे ठंडे हो गए। हुकूमत उनकी कोई माली मावरत नहीं कर रही। इससे बेहतर यह है कि हुकूमत जो है वो लॉकडाउन को ख़त्म करे। स्मार्ट लॉकडाउन न वो SOP कराने में कामयाब ठहरी है, न उसके अमला इल्ज़ाम। सिर्फ गरीबों पर इसका नज़रा गिर रहा है। हम हुकूमत से मुतालबा करते हैं कि वो इस लॉकडाउन को ख़त्म करे और SOP पर कम अज़ कम अमल दरामद करा कर इसका कोरोना का तदारुक करें। लोगों के चूल्हे ठंडे हैं, उनकी माली मदद होनी चाहिए, उनको राशन की फराहमी करें और पूरे जब तक राशन की फराहमी का बंदोबस्त न हो कोरोना लॉकडाउन को ख़त्म किया जाए। जो DC साहब हिकिड़ो फ़ैसिलो कयो त भई सकरन शहर खे बंदि कयो वञे। हाणे उन जो हुकुम त लबे ते अखियुनि ते अचूं, पर जेके हुकूमत आहिनि सूबाई या वफ़ाई हुकूमत आहे उते वॾा वॾा जलसा, वॾा प्रोग्राम थियनि पिया। ताकि सकरन में काफ़ी ॿिया प्रोग्राम थियनि जंहिंमें सभई माण्हू आहिनि शामिल थिया आहिनि। ॿिनी लॻी आहे अचरी उते सभई माण्हू जेको आहे सो शामिल आहे। बाक़ी सिर्फ़ु शहर जे माण्हू खे तंग कयो वञे थो या शहर में कोरोना ज़रूरु आहे। कोरोना खां असांजी हुकूमत बचाइणु चाहे थी, लेकिन ग़रीब ऐं मिसकिन माण्हू जो बुख ऐं बदहाली जे करे मरे थो। आख़िर उनखे हिकिड़े पासे कोरोना आहे, ॿिए पासे माण्हू जी बुख आहे। आख़िर पंहिंजे बच्चनि खे माण्हू मरंदो नथा ॾिसनि। असांजो इहो ई मुतालबो आहे त हीउ जेको फ़ैसिलो कयो आहे हुनखे फौरी ख़तमु कयो वञे, माण्हुनि खे बुख खां बचायो वञे। असां फोटो स्टेट दुकानदारनि जे तरफ़ां अॼु सरबराह चौक ते बुख हड़ताल करे वेठा आहियूं। जेको लॉकडाउन आहे उनजे ख़िलाफ़ु असां ग़रीब रोज़ कमाए खाइण वारा माण्हू जेकर दुकान बंदि था कयूं त असांजा पोइ हिते ॿ 4 बुख था मरनि। तव्हां ख़ुदारा इहो त सोचो त कराची शहर में वधीक कोरोना आई, हैदराबाद में 2 नंबर ते ई, पर सकरण में किथां ई कोरोना जो तव्हां सॼो शहर सकरण शहर बंदि करे छॾियो आहे। नवाब साहब जेको आहे बंदि लॻो पियो आहे, उहो खुलियल आहे, पर हिते सकरण शहर खे जेको आहे बिल्कुलु बंदि कयो वियो आहे। इहो बिल्कुलु नाइंसाफ़ी आहे। तव्हां जेकॾहिं दुकान बंदि था कयो त ग़रीबनि जे लाइ तव्हां छा कयो आहे, कहिड़ो बंदोबस्तु कयो आहे तव्हां उन्हनि जे लाइ? जेकर एतिरा केस घणा थी विया आहिनि त उहा रिपोर्ट कयो त इस्पताल में घणा माण्हू जेको आहे सीरियस आहिनि, केतिरा माण्हू जेको आहे दाख़िल कया विया आहिनि उते, उन्हनि जे लाइ तव्हां कहिड़ो बंदोबस्तु कयो आहे? उन्हनि जे लाइ कुझु बि न कयो वियो आहे, न की केस ई आहिनि, न की को तइदाद ई आहे, पर रुॻी ज़ोर इहो आहे त बाबा दुकान बंदि कयो। जेकॾहिं को ग़रीब दुकान खोले थो त उनजो दुकान सील कयो थो वञे। इहा बिल्कुलु जेको आहे सो नाइंसाफ़ी आहे। इहो सकरण वारनि सां जेको आहे ॿीटी पॉलिसी आहे। सॼी सिंध खुलियल आहे पर सकण बंदि आहे। इहो सभु को ॾिसी करे इन ते तजुब थो करे त सकण में कोरोना किथां आसमान तां नाज़ुल थी आहे छा? जितां आई आहे उहे शहर खुलियल आहिनि, पर सकण शहर जेको आहे बंदि आहे। असां सकण इंतिज़ामिया खे इहा पुरज़ोर अपील था कयूं त महिरबानी करे ग़रीबनि खे रोज़ी करणु ॾिनी वञे। अॼु असीं वेठा आहियूं काली सरबराह चौक ते। जेके अहम मसइलो आहे, इंसान ॿियनि मसइलनि खे त मोड़ी सघे, बुख खे मसइले खे मुंहुं नथो ॾेई सघे। इन मसइले जे लाइ अॼु असांजा सकरण जा सीनियर सहाफ़ी इन इशू खे अहम सम्झंदे अॼु असीं मौजूदु थिया आहियूं। असीं आवाम गॾु खणी पैगाम ॾेई रहिया आहियूं त गवर्नमेंट खे त ख़ुदारा हिन ग़रीबनि जा मसइला सम्झो। हीअ किथां ॿिए जी ॿाहिरां मखलूक न आहे, असांजे समाज जो हिसो आहे। असांखे इन लाइ सोचणो पवंदो गवर्नमेंट अहिड़ी पॉलिसी ठाहे त कोरोना जी वबा जेका आहे उनखे असीं मञूं था बिल्कुलु आहे, पर हिकिड़ी बुख बिगड़ी वबा हुजे उन लाइ बि असांखे सोचणो पवंदो। ॿई मसइला पंहिंजे करे अहम आहिनि, पर वॾो मसइलो आहे बुख जे हूंदी त इंसान हुन ॿिया मसइला पेचीदगी के साम्हूं ॾिसी सघे। इन्हनि जे मद्देनज़र रखंदे गवर्नमेंट खे अपील कयूं था त ख़ुदारा हिन मसइले ते तव्हां सोचो। महिरबानी।